आज़ाद पियू यूट्यूब चैनल में भली कार ऐं आहियां आज़ाद मुख़्तियार जरवार। प्यारा साथियो, हर रोज़ जीअं अॼु बि तव्हांजे लाइ हिकिड़ो इंतहाई मज़ेदार ऐं बहितरीनु वताए फ़क़ीर जो किस्सो खणी हाज़िर थिया आहियूं। ते मुंहिंजा वताए फ़क़ीर जा किस्सा हिंदू तोड़े सिंध में अॻे ई मशहूरु आहिनि। संदसि हीउ किस्सो बि ॿुधणु वटां थो। से ॻाल्हि था कनि त वताए फ़क़ीर हिकु भेरे खे कचहरी में वेठो हो। से वतायो फ़क़ीर सिफ़त माण्हू संदसि गुफ़्ता ॾाढा वणंदड़ हूंदा हुआ। तो सभु को माण्हू हुनखे अची फिरी वेंदो हो, हुन जा गुफ़्तड़ा वेठो ॿुधंदो हो। से हुनजे कचहरी दौरान हिकु शख़्स ॻाल्हायो ऐं उन चयो ऐं उन वेठे वेठे ॿियनि खे नसीहत कई त अदा सभु कुझु अलाह साईं जे वस आहे, उहो हर शइ ते क़ादिर आहे। से मुंहिंजा हिन ते वताए फ़क़ीर छा चयो तव्हांखे ॿुधायूं था, लेकिन तव्हां जेकॾहिं चैनल ते न्यू आहियो चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो ऐं हिकु अधु कमेंट ज़रूरु कजो। से मुंहिंजा कचहरी में हमरा चयो त साईं अलाह साईं हर शइ ते क़ादिर आहे, हर शइ हुनजे वस आहे। उन ते साईं वतायो फ़क़ीर खिली पियो ऐं जवाबु ॾिनईंसि। से वतायो फ़क़ीर जॾहिं खिलियो त माण्हुनि पुछियो, वताया ॾे ख़बर छो थो खिली? भाऊ ॻाल्हि त सही कई आहे, हर शइ ते क़ादिर अलाह पाक ई आहे। साईं वतायो फ़क़ीर चयो त ॿेली उहा ॻाल्हि अधे जी बिल्कुलु बराबरि सच आहे त हर का ॻाल्हि रब जे वस आहे। पर त मुंहिंजी ॻाल्हि बि ॿुधो त हिकिड़ी ॻाल्हि अमां जे वस बि अथव। माण्हुनि सभु साईं हैरान थी विया। वताए फ़क़ीर खे घुरण लॻा, ॾिसण लॻा, चई वताया उहा कहिड़ी ॻाल्हि आहे जेका वरी अमां जे वस आहे? बाक़ी त हर ॻाल्हि रब पाक जे वस आहे, पर उहा कहिड़ी ॻाल्हि आहे जेका अमड़ जे वस आहे? माण्हुनि हैरान थी पुछियसि। साईं वतायो फ़क़ीर इंतहाई दिलचस्प जवाबु ॾिनो। चई अदा अमड़ जी मर्ज़ी, वणेसि त भत रधे, वणेसि त मानी पचाए। साईं मुंहिंजा इहे आहिनि वताए जा कम। तो इहे थी वताए जूं ॻाल्हियूं। उमेदु आहे हिन कहाणी मां तव्हां ज़रूरु लुत्फ़ु अंदोज़ छा हूंदा आहिनि, किसे मां आहिनि, गुफ़्ते मां। हीउ किस्सो असां वताए फ़क़ीर जे किताब मां खयो आहे। वताए फ़क़ीर जा गुफ़्ता आहिनि। वधीक इन क़िस्म जूं कहाणियूं किस्सा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआनि में असांखे यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।